सच्चो सतराम। कृपया इस चैनल को सब्सक्राइब करें और बेल आइकन को प्रेस करना ना भूलें। धन्यवाद। सच्चो सतराम। त्याचे भरपूर माझ्या असा जोडी मालिक साहब मिलर जोडी धन्यवाद जोडी वाय शुक्र करण जोडी वाय आशीष पायण जोडी त्याची असा कुणी मालिक की रहमत है कुणी मौके ते जेको असा भेंट करना है कुछ न कुछ भेंट के मकसद में कुछ न असा जेको भी भेंट कयूं मुझे हकीकत में असा जेको ॾींदा आहियूं मुंहिंजो मतिलबु आहे न असांखे ओहिड़ो कुझु मिले ऐं जेको जंहिं वटि हूंदो उहो उहो ई त ॾींदो जेका चीज़ जंहिं वटि हूंदी उहा ई त ॾींदो तंहिंजे करे जेको असां चादर वस्त्र या कुझु खणी करे वेंदा आहियूं त पोइ हुनजो मक़सदु आहे मूं वटि संसारी हिकिड़ो कपिड़ो आहे चादर आहे मां उहा चादर में भेंट कयां थो पर तूं पंहिंजी रहमत सां अहिड़ो ढक जो मां हमेशह जे लाइ ढकिजी वञा जेको वरी करे मुंहिंजी कोई ओघड़ थिए ई न या निंदा थिए ई न यानी मुंहिंजा कर्म एतिरा ऊचा थियनि बहितर थियनि जो मां सदाई सुरपुर आहियां ऐं मुंहिंजे अंदरि में कुझु न करे ऐं जॾहिं असां कोई पैसो या पघार कान वठंदा मुंहिंजो मक़सदु कोई लोभ या पैसो न मूं वटि संसार जो कुझु पैसो आहे धन आहे जेको अॼु आहे सुभाणे कोन्हे पंहिंजो आहे लाइ न हाणे ॿिए खे ॼाणे ॿूॾे ते इहो बि पतो कोन्हे मूं वटि हिकिड़ो धन आहे जेको मां भेंट कयां थो जेको अॼु आहे या न आहे इहो ई पतो न आहे लेकिन जॾहिं हू रखंदो आहे त पोइ सतगुरू पंहिंजो आत्म धन नाम रहमत आशीष उहो वापसि कंदो आहे जंहिंखे पाए करे जपे करे इंसान तो पोइ ऊंचाई खे पाए ईश्वरता ताईं पहुचंदो तंहिंजे करे जॾहिं असांखे उन सतगुरू खां नाम मिले गुर मंत्र मिले दीक्षा मिले त पोइ असां सिख श्रद्धा प्यार सां असां उनजो जाप कयूं सिमरन कयूं ऐं उनखे पंहिंजे अंदरि में एतिरो ध्यानु जो नाम प्रगति परमात्मा बणिजे ऐं पंहिंजे मालिक सां मिलाए करे ऐं उन नाम में हिकु अखर हुजे या कुझु केतिरा बि अखर हक़ीक़त में उहो नाम सां गॾु उहो पंहिंजी रहमत ऐं सूक्ष्म शक्ति हुन में भरे छॾींदो आहे उहो जेको ई हूंदो आहे अहिड़ो पंहिंजो पाण खे भरे छॾींदो आहे ऐं जीअं ई जाप कंदा आहियूं उहो असांखे वठी करे सभिनी दुखनि को छॾाए ऐं असांखे आत्म धन जो उत्थान सां उन ईश्वरता ते पहुचाईंदो आहे जंहिंखे पाए करे असां हमेशह मालिक जी रहमत कंहिंजे सतगुरू असांजे जीवन में उहा शक्ति उहा रहमत बणिजी आहे जेको पतो न आहे केतिरनि जन्मनि खां अंधकार में भिटकी भिटकी पहुतासीं ऐं पतो न आहे केॾा वञिबो आहे पर उहो असांखे हथ सां साण करे रोशन राह बणिजी असांखे उन मालिक ताईं हमेशह अहिड़े प्रकाश में पहुचाईंदो आहे जिते पहुचाइण खां बाद वरी कॾहिं अंधकार थींदो ई न आहे ऐं हमेशह उन मालिक की रहमत में रही असां सदाई जगमगाईंदा रहंदा आहियूं ऐं उन सां प्रकाश बणिजी करे प्रकाशमय थींदा आहियूं साईं प्यार भरे अवसर ते पाण सभु गॾु थिया आहियूं अॼु जो हक़ीक़त में जंहिं असांखे हिते पहुचायो उन मंज़िल ते रसायो उनजो धन्यवाद करण जो ॾींहुं आहे उन सचे साईं जी रहमत पाइण जो ॾींहुं आहे सिर्फ़ु असांजी श्रद्धा विश्वास यकीन आस्था पंहिंजी भेंट करण जो ॾींहुं आहे जंहिंखे असां पंहिंजे दिलि में समाए करे उनखे मंत्र जाप करे पंहिंजो पाण खे ऊचाई ॾियूं ऐं सभु जी शेवा ऐं सिमरन में रही करे पंहिंजे जीवन खे उधार सो ऐं प्यार प्रेम श्रद्धा विश्वास सां पाण सभु मिली करे सचे साईं जी रहमतुनि में आया आहियूं उनजी आसीस खे पाए रहिया आहियूं उन मालिक त इहा ई अरदास असांखे अहिड़ी सुमत ऐं रहमत बख़्शे जो सदाई उनजे नाम ध्यानु सिमरन सां जुड़ी करे उन ऊचाई खे पायूं ऐं उनजी रहमत सां सो अॼु प्यार भरे अवसर ते तव्हां सभिनी भाउरनि भेनरुनि ऐं सॼी संगत खे
ਗੁਰਪੁਰਮਾਂ ਦੇ ਪਾਵਨ ਪੁਰਬ ਤੇ ਪੂਜ ਡੇਵਰੀ ਸਾਹਿਬ ਸੰਤ ਸਤਰਾਮ ਧਾਮ ਰਾੜਕੀ ਸਾਹਿਬ ਦੀ ਤਰਫਾਂ ਆਸ਼ੀਰਵਾਦ ਸ਼ੁਭ ਕਾਮਨਾ ਵਾਧਾਈ ਸਚੋ ਸਤਰਾਮ ਸਚੋ ਸਤਰਾਮ ਸਚੋ